समारोह में शदीद गर्मी बर्फ़ बलब गरीब तबको परेशान। उमरकोट के इलाइक़े समारोह में गर्मी की शिदत सबब बर्फ़ की तलब में इजाफ़ो थी वियो, पर बदकिस्मती से बर्फ़ मार्केट में गायब थी वही है। अवाम के ब्लैक से बर्फ़ ख़रीद करण से मजबूर कयो पियो वञे। मक़ामी रहवासियुनि जो चवणु आहे त जेकी अॻे 20 खां 30 रुपयनि जी बर्फ़ वठंदा हुआ, हाणे उन्हनि लाइ 50 रुपयनि खां घटि बर्फ़ मिलणु नामुमकिन थी वियो आहे। हिन गैर मुनसिफ़ाणे वापार सबबि गरीब तबिको सख़्तु मुतासिर थियो आहे। बर्फ़ विकिरो कंदड़नि जी मनमानी, पर ज़िला इंतज़ामिया हिन गैर क़ानूनी वापार ख़िलाफ़ अञा ताईं का बि कार्रवाई नाहे कई, न ई को हीट स्ट्रोक के बारे में कुझु इंतज़ामिया कयो आहे। अवाम अलाइक़ारनि खे अपील करे थो तुर्त क़दम खयां वञनि त जीअं ग़रीब माण्हुनि लाइ गर्मी में थोरो को आसरो पैदा थी सघे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। तपियल गर्मी में बाबा बर्फ़ भी महंगी थी वही। बर्फ़ सामारे शहर में न होने करे ढोर ना रहो। मां बर्फ़ आई है, किरायो बिरायो लगी 1000 रुपया सिली लगी है। 20-30 रुपया बर्फ़ 20-30 रुपये में विकिरो कोन थी पे, हाँ 50 रुपये विकिरो थियण लगी वही। शदीद गर्मी, ॿार मासूम सब परेशान। हाँ केॾा वञनि 20-30 रुपये वारा मासूम ॿार। ढोर नारे मादा बर्फ़ आई है जेका सामारो शरीर में पुगी है। ही बर्फ़ की हालत कंडीशन लगी पई है। ही ॿार मासूम सब परेशान 20-30 रुपये बर्फ़ न मिलण जे करे।